नौशरो फिरोज़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ भरिसां मच्छर शहर जूं औरतूं हफ़ीज़ा विस्तड़ो संदसि धीअ सुमेरा ऐं सवेरा पुलिस जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब पहुतियूं। जिन ॿुधायो त गुज़िरियल राति 4 वॻा धारे पुलिस असांजे घरनि में घिरी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करे असां औरतुनि ऐं मर्दनि ते तशदुद करे असांजे मर्दनि जानी विस्तड़ो अदील विस्तड़ो जावेद विस्तड़ो खे खंभे खणी घर में पयल रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी वई आहे। पुलिस जी एॾी दहशतगर्दी कार्रवाई लाइ असां पुलिस सां राब्तो कयो जेकी कुझु न पिया ॿुधाइनि। असांखे शक आहे त असांजे मर्दनि खे कूड़ो ड्रामो करे हाफ़ फ्राए कयो वेंदो। असांजो IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फिरोज़ खे अपील आहे त असांजा मर्द आज़ाद करे खयल पैसा सोन ऐं सामान वापसि कराए ॾिनो वञे। पुलिस नाजाइज़ी कई आहे। मुंहिंजा 3 पुट खणी वई, मुंहिंजे घर जो सामान सॼो भञी वई। मुंहिंजे मुड़ुस पोड़े खे मारियईं। मूंखे चोटीअ मां वठी हिकिड़ी सिविल ड्रेस में हुयो, थोरो पोड़ो वधरो हुयो। मूंखे चोटीअ मां वठी अक्षरनि मूंखां साईं किरी पियो। उहा शाल बि मुंहिंजी कान ॾिनई, उहा बि मुंहिंजी खणी वियो। मुंहिंजा खणी वियो आहे। सामान सॼे घर जो भञी वियो। मुंहिंजे पोड़े खे मारियो अथनि, हुनजूं खमीसूं ॿमीसूं फाड़े वरी हुनजो ॿाहिरां दरवाज़ो बंदि कयो आहे। एॾो ज़ुल्म असां पुलिस कयो आहे ॼणो त को असां धाड़ियल हुआसीं, के खूनी हुआसीं। 50-60 गाॾियूं आयूं असांजे घर में टोटल पुलिस वारा। मुंहिंजा 2 लोही दर भॻा अथनि, मुंहिंजी भितियूं भॻियूं अथनि, हर कुझु मुंहिंजो तबाह करे विया। मुंहिंजे धीउ जा पैसा रखियल आहे, ॿी ऑपरेशन पई कराए, उहे बि मुंहिंजे धीउ जा 2 लख रुपया बि खणी विया। उहो मूं जेको थुल्हो आहे पुलिस वारो कोड़ो आहे, छिड़ाड़ी अथसि, उहो हुन मूंखां किरी पियो, मुंहिंजी लोही बि खणी वियो आहे। एॾो असां सां ज़ुल्म कयो अथनि। मुंहिंजे पोड़े जा सॼा लटा फाड़ियो। मुंहिंजो नंढड़ो पुटु असांजो मच्छर जा विस्तड़ा आहियूं पण विस्तरायो। मुंहिंजो छोकिरो 7वीं पढ़ंदो आहे, उहो मुंहिंजो नंढड़ो पुटु रोंदो पंहिंजो। ॿियो मुंहिंजो पुटु जावेद मूवियूं भरींदो आहे, उहो बि खणी आया आहिनि। मुंहिंजो जानी पुटु मथे सुतल हाणे हाफ राइट कयो, मंडो हली बि कोन थो